शिया तव्हां सुन्नन मझां थींदा तव्हांजा अब्बा ॾाॾा सुन्नी तव्हांजा छोरा शिया तव्हांजा पढ़ड़ा सतन पीढ़ियुनि वारा सुन्नी तव्हांजो नौजवान तबिको शियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां इन पंहिंजे बच्चन खे बचायो ऐं शीयनि जी हर जगह ते मुखालफ़त कयो उन्हनि जा अक़ीदा खुली बयान कंदा कयो मां तव्हांखे हिकिड़ो अक़ीदो ॿुधायां तव्हांखे अकुल हैरान थी वेंदो अवां ज़ोर सां चओ सुभान अल्लाह था ॿुधायां शीयनि जो हिकिड़ो मौलाना आहे उन जो नालो आहे नेमतुल्लाह जज़ाइरी 1111 हिजरी में हो मरी वियो आहे 1111 में 1200 1300 1400 पियो हले माना 400 600 साल अॻु जो आहे ईरान जो वॾे खां वॾो मौलवी आहे उन जो किताब आहे अनवारे नुअमानिया मूं वटि कोन हो मूंखे पीर इमाम बख्श वठी घुराए ॾिनो मूं वटि पियो आहे हाणे मां जॾहिं उहो किताब पढ़ियो त मुंहिंजो अकुल हैरान थी वियो मौलवी नेमतुल्लाह जज़ाइरी शीयनि जो मौलवी लिखे थो पियो त जंहिं अल्लाह एॾे ॾियारियो जंहिं अल्लाह मुहम्मद खे रसूल बणायो आहे ऐं उन रसूल जो ख़लीफ़ो अबू बकर आहे असां न उन अल्लाह खे था मञूं न उन मुहम्मद खे था मञूं तौबा नऊज़ बिल्लाह वरी सुभान अल्लाह था कयो तौबा नऊज़ बिल्लाह चओ तौबा नऊज़ बिल्लाह ज़ोर सां चओ तौबा नऊज़ बिल्लाह खुल्लम खुल्ला लिखियो पियो आहे चवंदो त मां ॾेखारींदुसि जे न ॾेखारियां त ₹1,00,000 ॾंड भरियां अॻुवाट चओ त मां जमो करायां ज़मानत जेकॾहिं ॾेखारियां त पोइ मूंखे तुंहिंजनि पैसनि जी ज़रूरत कान्हे बसि रुगो एतिरो चवंदो सां त शीए मज़हब खां पाण खे बचाइजां चवे थो त जंहिं अल्लाह ॾिसो ॻाल्हि त केॾी थो करे जंहिं अल्लाह मुहम्मद खे नबी ठाहियो आहे ऐं मुहम्मद जो ख़लीफ़ो अबू बकर आहे उन अल्लाह खे बि असां नथा मञूं उन मुहम्मद खे बि नथा मञूं अबा जेको अल्लाह खे बि न मञे ऐं मुहम्मद खे न मञे पक्का चांग वारा खुली चो मुसलमान आ या काफ़र जोर सां चओ खुली चओ ड्रिजो न ठाहे हो जेको चवे उनी अल्लाह जंहिं मुहम्मद खे नबी मोकिलियो माज़ अल्लाह ऐं मुहम्मद जंहिं अबू बकर खे ख़लीफ़ो ठाहियो उहो अल्लाह बि असांखे न खपे उहो मुहम्मद बि असांखे न खपे नऊज़ बिल्लाह सफ़ा कटा काफ़र आहिनि इन्हनि जो इहो गंदो अक़ीदो आहे तॾहिं मां चयोमां त शिया थींदा त वहाबी कोन थींदा शिया थींदा त तव्हां सुन्ननि जी औलाद थींदी अल्लाह त पनाह ॾींदो पर कुझु मुड़सी बि कयो कुझु पाण में गैरत धारियो पंहिंजे बच्चनि जी तरबियत कयो पंहिंजे औलाद ते नज़र विझो तव्हांजी औलाद किथे थी उथे किथे थी वेहे कंहिं वटि थी वञे